मंशियात एक वॾो मसलो पूरे पाकिस्तान में बिलख़ुसूस कराची में तक़रीबन आउं नथो सम्झां कराची जो को अहिड़ो एरिया आहे जंहिंमें मंशियात जो मसलो न आहे। बसि हुते थोरो तरीक़ेकार चेंज ऐं मंशियात जेकी आहे उहा हाणे रवायती पुराणी मंशियात न रही आहे, हाणे डिजिटल मंशियात बि अची वई आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उहो पंहिंजो मुख़्तलिफ़ अपडेट फ्लेवर्स में अची वई आहे। हींअर जेके बि मुख़्तलिफ़ नया नशा या नयूं नयूं जेके शयूं आयूं आहिनि उन जी मुख़्तलिफ़ विजुआत आहिनि, जंहिंमां हिकिड़ी सभ खां वॾी जेकी विजुआत आहे उहा बेरोज़ स्ट्रेस आहे। त उन में जेके बि की रोलर आहिनि उन सभिनी जो रोल आहे, जंहिंमें सभ खां वॾो रोल जेको आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो आहे। ॿियो रोल जेको आहे स्टेट जो पंहिंजो आहे, जेको लॉ एनफोर्स एजेंसीज़ आहिनि, उन खां बाद सिविल सोसाइटी जो बि रोल आहे ऐं मीडिया जो रोल आहे। अगरि इहे असीं सभु पिलर मिली करे बिल्कुलु इन सां गॾु वॾा मज़हबी तबिके खे बि हिन में इन्वॉल्व कंदे उन्हनि जो बि मेन रोल आहे। अगरि असां सभु मिली करे इन ते एक्शन खणंदासीं त असां अॻिते अची वेंदासीं। काफ़ी मुल्कनि अंदरि के मुल्क जेको चाइना जो तव्हांखे मिसाल ॾियां थो, चाइना ऐं इनकलाब खां पहिरीं चाइना जो हर बच्चो जेको हर माण्हू जेको मंशियात जो आदी थी वियो, पर हुते चंद माण्हू निकिता ऐं अॼु जेको चाइना आहे दुनिया जो टॉप कंट्री आहे, दुनिया जी तक़रीबन ॿी सुपर ताक़त, ॿियो नंबर ते वॾी पॉसिबल आहिनि। इन में का मायूसी जी ॻाल्हि कोन्हे, बसि असांखे मिली करे पंहिंजो रोल प्ले करणो हूंदो, ब्लेम गेम मां थोरो ॿाहिरि निकिरणो हूंदो ऐं बिलख़ुसूस असांजा जेके असांजा लेजिस्लेटर आहिनि उन्हनि खे इन में की रोल अदा करणो हूंदो। छो त अगरि को पुलिस वारो कमु करे बि थो किथे या को इदारो कमु करे बि थो त उनजे मथां जेको आहे मथां खां प्रेशर अचे थो ऐं मथां खां प्रेशर जॾहिं असांजा ऐवान वारा उन ते क़ानून साज़ी ऐं उन ते अमल दरामद सुठे नमूने सां कंदा त आउं सम्झां थो हर शइ थी सघे थी।